अॼुकल्ह असांजे माशरे में मैयत जी क़बर खे कोका हया वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त कोका असां इन जे लाइ हणूं था त इहो मैयत वारो असांखे मारींदो। हे साईं बिल्कुलु ॻाल्हि ग़लति आहे। इन जे बारे में जेको असां क़ुरान हकीम का जेको दलील पेश कंदासीं सूरत आल इमरान ऐं आयत नंबर 145। इन जे अंदरि अल्लाह ताला फरमायो वमा कान ले नफ़्सिन अन तमूत इल्ला बि इज़्निल्लाहि किताबम मुअज्जला। अल्लाह ताला फरमायो कंहिं बि नफ़्स जे मथां मौत न ईंदो आहे मगर मौत ईंदो आहे मां अल्लाह जे अमुर सां जेको मौत ईंदो आहे। अॼुकल्ह मुस्लमान जा हैरानगी मूंखे लॻे थी कहिड़ो जेको मुस्लमान जो अक़ीदो आहे। मुस्लमान जो जेको आहे न फ़िलाणे जेको मैयत जेको फ़िलाणो माण्हू मरी वियो आहे इन जी क़बर खे जेको असां कोका हणंदासीं ऐं पोइ जेको आहे न त इहो असांखे पंहिंजी तरफ़ घुराईंदो। मां पर ॾिसो ग़लति आहे। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला छा ईअं न पिया करे सघनि। केतिरा सहाबा जेको आहिनि दुनिया खां विया आहिनि, सहाबा खां बाद में सहाबा जी औलाद बि वई आहे। ऐं बिल्कुलु जंहिं बि साथी जेकी पर्ची मोकिली आहे न ऐं बिल्कुलु ग़लति जेको आहे अक़ीदो आहे। इन खां जेको आहे मुस्लमान जेको आहे परहेज़ कनि। ॾिसो मैयत छा कंदो, मैयत खे कहिड़ी ताक़त आहे। इंसानु ज़िंदा जेको आहे उहो कुझु नथो करे सघे, हाणे इहो छा करे सघंदो, कुझु बि न करे सघंदो। मैयत क़तन तौर ते कुझु नथी करे सघे, क़तन तौर ते कंहिं इंसान खे मारे नथी सघे, बल्कि मौत कंहिं बि इंसान जे मथां ईंदो आहे न उहो जेको आहे अल्लाह जे अमुर सां ईंदो आहे। हिकिड़ो मां तव्हांखे अजीब जेको आहे वाक़ियो ॿुधाईंदो, पुराणी जेकी आहे तमामु ॻाल्हि आहे। इहो ई जेको आहे न सुवालु याने हिकिड़ी मजलिस जे अंदरि उथियो त उते चवनि पिया साईं जेको आहे न फ़िलाणे जो जेको हिकिड़ो पीउ मरी वियो, इन खां बाद में उन क़बर खे जेको आहे कोका असां हणयासीं। पोइ उनजो जेको आहे 2-3 ॾींहंनि खां बाद में उनजो पुटु बि मरी वियो। वरी कुझु ॾींहंनि खां बाद में उनजो जेको आहे उहो भाउ बि मरी वियो। पोइ साईं 3-4 जेको आहे इंतकाली तकड़ में थिया। पोइ उन्हनि खे असां चयोसीं वञी करे हिन क़बर ते जेको आहे कोका हणो, न त हे जेको पूरे ख़ानदान खे खणी वेंदो। त वया पर ॾिसो ग़लति ज़हन आहे, हे बिल्कुलु ॻाल्हि जहालत ते मबनी आहे। मैयत जेको मरी थो वञे उनखे एतिरी ताक़त न आहे जो इहो जेको आहे पाण खे गुसुल ॾेई सघे, पाण खे कफ़न पाराए सघे। ऐं असां मुस्लमान जो अक़ीदो इहो आहे त इहा जेकी क़बर वारी मैयत जेकी आहे उहा असांखे दुनिया खां जेकी आहे लुटाए थी। बिल्कुलु ग़लति अक़ीदो आहे। मौत जेको ईंदो आहे उहो अल्लाह जे अमुर सां ईंदो आहे। अल्लाह जे अमुर सां जेको आहे इंसान जी तरफ़ मौत ईंदो आहे ऐं अल्लाह जे अमुर सां ई जेको आहे बंदे जे जिस्म खां जेको आहे रूह निकिरंदो आहे, पोइ इंसान जेको आहे मरी वेंदो आहे। ऐं बिल्कुलु जेको आहे साथियुनि जो ग़लति अक़ीदो आहे।